मुंहिंजो नालो सुंदर डगवाणी। मां समीर IIT पवाई मुंबई मां सीनियर साइंटिस्ट थी करे रिटायर कयो ऐं आई वॉज हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ केमिकल डिवीज़न ऐं हिन सिंधु सर्किल जो मां चीफ एग्जीक्यूटिव ट्रस्टी आहियां ऐं आई एम द वन ऑफ द फाउंडर मेंबर ऑफ सिंधु सर्किल। दिस इज़ अ 62 years ओल्ड ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंजो मां हिकिड़ो ई फाउंडर मेंबर हिन जे टीम में बचियो आहियां। त इहे 62 साल सिंधु सर्किल जूनी आहे जंहिंमें असांजी लेखराज अज़ीज़ लाइब्रेरी 33,000 किताबनि खां मथे सां आहे ऐं उहा लाइब्रेरी कीअं ठही उनजो बि हिकिड़ो वॾो इतिहासु आहे। जॾहिं 1962 में संस्था ठही त 5 साल त सिर्फ़ु हिकिड़ो नंढिड़ो झोपड़ो ठाहिण में लॻी विया। असां 1962 में सिंधु सर्किल ठही पर असांजी जेका लाइब्रेरीअ जो जेको आहे उहा असां 5 साल लॻी वियासीं। 67 में असां हार्डली कुझु 200 खनि किताबनि सां असां लाइब्रेरीअ खे चालू कयोसीं, जंहिंमें उन वक़्तु असां सिंधी हिंदी अंग्रेज़ी टिनी क़िस्म जा किताब रखंदा हुआसीं ऐं उहा लाइब्रेरी धीरे धीरे असांजी वधणु लॻी। जीअं संस्था तरक़ी करणु लॻी तीअं असांजी लाइब्रेरी बि मथे वधणु लॻी। पर रियल सेंस में असांजी लाइब्रेरी वधी सॼे 1984 में जॾहिं सॼे इहा लाइब्रेरी अखिल भारत सिंधी ॿोली सभा जो जेको टेकचंद मस्त सेक्रेटरी हो ऐं प्रधान गोबिंद माली हो, उन टाइम ते इहा नेशनल कॉलेज में पहिरें लाइब्रेरी जेका टेकचंद मस्त खणी करे उल्हासनगर में आयो ऐं उन पंहिंजे घर में रखी पर उहो न संभाले सघियो ऐं घटि में घटि 10-15 हज़ार किताब आहे त एॾे वॾे किताबनि खे संभाले तमामु वॾी जॻह जी ज़रूरत हुई। त सिंधु सर्किल खे जॻह हुई त उहा असांखे लाइब्रेरी ॾियण हिकिड़े शर्त ते ॾिनी त साॻियो ई नालो लेखराज कृष्णचंद अज़ीज़ लाइब्रेरी रखियो वेंदो। त असां उनजी उहा ॻाल्हि ॿुधीसीं ऐं हिन सिंधु सर्किल 16 सेप्टेंबर 1984 में प्रोफेसर राम पंजवाणीअ जे हथां जेको सिंधु भवन नओं ठहियो उन में हिन लाइब्रेरी जो उद्घाटन थियो ऐं तमामु ज़ोर शोर सां ऐं पोपटी रणंदानी उन वक़्तु असांजी मुख्य महिमान हुई। त अहिड़े नमूने सां एक्चुअली लाइब्रेरी जी जेका शुरूआति थी 1984 में थी ऐं उन लाइब्रेरीअ खे वधाइण में जेकॾहिं कमु कयो त उहो नंद छुगाड़ी हो, छाकाणि त उनखे किताबनि सां ॾाढो लॻाव हूंदो हुयो ऐं सिंधी साहित्य सां बि तमामु सुठो लॻाव हुयो। त उन भई मज़दूरनि वांगुरु सम्झि चइबो आहे न भई केरु बि लेखक उनखे सॾु कंदो हुयो या किताबी सॾु ईंदो त भई किताब खणी वञो त हू मज़दूरनि वांगुरु किताब पाण कुल्हे ते खणी ईंदो हुयो ऐं अहिड़े नमूने सां किथे किथे वियो ऐं कॾहिं कॾहिं गाॾियूं भराए ईंदो हुयो जीअं तव्हांखे नंद ॿुधायो बि त भई तव्हां किथां किताब खणी आहियो। त मां चवंदुसि त हिन लाइब्रेरीअ खे जेकॾहिं वधायो वियो त उनजो जवाबदार नंद छुगाड़ी आहे। मां छाकाणि त असांजो ओवरऑल इंचार्ज आहियां सिंधु सर्किल जो, तंहिं करे मुंहिंजे मथां ॿियूं बि तमामु घणी जवाबदारियूं आहिनि। असांजो सर्किल जूं 20 खां वधीक मशगूल हलनि थियूं। त लाइब्रेरी हिकिड़ो पोर्शन आहे त उनखे हर कंहिंखे अलॻि अलॻि कमु ॾिनल आहे। 20 कम आहिनि, 20 जवाबदारी संभालींदड़ माण्हू आहिनि, पर नंद छुगाड़ी हिकदमि लाइब्रेरीअ खे वधाए करे हिन औज ते जेको पहुचायो आहे त उन में नंद छुगाड़ी जो पहिरियों मुख्य हथु हुयो। ऐं उन खां पोइ नंद सां गॾु असां रमेश मोटवाड़ी जेको आहे 2008 में असां सां जुड़ियो त रमेश मोटवाड़ी हिन लाइब्रेरीअ खे बि वधाइण में एज़ एसोसिएट थी करे नंद सां ज़बरदस्त महिनत कई आहे। ऐं अॼु लाइब्रेरी जेका बची आहे उहा 33,000 किताब खां वधीक किताब असांखे आहिनि, जेको सॼे हिंदुस्तान में वॾो सिंधी किताबनि जो ज़ख़ीरो आहे। ऐं किताब 99% जेके आहिनि उहे अरबी लिपीअ में आहिनि, बाक़ी कुझु 1% खनि किताब जेके आहिनि उहे अलॻि ॿोलीअ में आहिनि, पर सिर्फ़ु सिंधी किताब आहिनि। ऐं उन सिंधी किताबनि जो सिंस 2 सालनि खां डिजिटलाइज़ जो कमु चालू आहे ऐं दिल्लीअ जी हिकिड़ी प्राइवेट फाउंडेशन आहे जंहिंजे पारां कमु हले पियो थो। लेखराज अज़ीज़ हिकिड़ो वॾो लेखक ऐं शाइर हुयो ऐं उहो पहिरियों हिकिड़ो शाइर जेको प्रोफेसर रहियो इन KC कॉलेज में पढ़ाईंदा हुआ ऐं मूंखे उनजे बारे में तव्हांखे नंद तव्हांखे ॿुधायो ऐं उन काफ़ी मशहूरु माण्हू हुयो। ऐं जेके बि सिंध हिंद में जेके बि लेखक हुआ उन्हनि में हुनजो नालो अवल नंबर जो जेके बि हिंदू जेको हुयो उन में लेखराज अज़ीज़ जो प्रोफेसर थी रहियो उहो उन वधि में वधि उनखे सॼे ॾे मान्यता मिलियल हुई। इन करे उन असां नालो असां न ॾिनोसीं, असांखे नालो विरासत में मिलियो त तव्हांखे इहो नालो ॾियणो आहे त असां उहो नालो एक्सेप्ट कयोसीं
ऐं हाणे त सॼो असां हुन लेखराज अज़ीज़ लाइब्रेरी कम रिसर्च सेंटर, त हाणे हिते रिसर्च बि थिए थी पई सिंधीअ में। जेके बि PhD कनि था, जेके बि भई सिंधियत में कमु करणु चाहिनि था, उन ते रिसर्च कनि था पिया। काफ़ी फॉरेनर्स बि हिते आया आहिनि ऐं 10-10 ॾींहं रही करे हिते किताबनि जी रिसर्च कनि था पिया ऐं उहे पंहिंजा जेके आहिनि प्रोजेक्ट रिपोर्ट ठाहे करे पंहिंजो जेको उन्हनि खे खपे उहो कनि पिया था। असांजी हीअ जेका सिंधु सर्किल आहे उहा सोशल संस्था आहे। असां वटि को बि पेड एम्प्लॉइज़ कान्हे। असां सभु जेके आहियूं ऑनररी सर्विस कंदा आहियूं। न सिर्फ़ु ऑनररी सर्विस कंदा आहियूं, घणा ॼणा पंहिंजे खीसे मां बि पैसा ॾींदा आहिनि ऐं असांजे मेंबरनि जा सॼे जेका सर्किल जी उपत आहे उन में असांजी 70% मां चवंदो आहियां असांजे मेंबरनि जे पारां ई सॼी डोनेशन आहे। त हीअ जेका संस्था हले थी पई उन में तमामु सुठा सुठा माण्हू जुड़ियल आहिनि। दादा मूजमल बगदाणी जंहिंजे अचण खां पोइ हिन संस्था वर्टिकल तरक़ी कई ऐं सिंधियत कल्चरल सेंटर ठहियो। पहिरियों सिंधु भवन ऑडिटोरियम जेको ठहियो, सॼे थाणा खां वेंदे पूरे ताईं को बि ऑडिटोरियम ॾियो। त मां दादा मूजमल खे शर्फ़ वधीक ॾींदुसि, छाकाणि त मूजमल जो वीएनओ जंहिं सभिनी सिंधी संस्थाउनि खे, जेके बि हिंदुस्तान में वॾे में वॾियूं संस्थाऊं आहिनि, उन में मूजमल बगदाणी जो भू सीता सिंधु भवन हुजे, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी हुजे या सिंधु सर्किल हुजे, उनखे सिंधी किताबनि पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। जॾहिं उहो दुबईअ में रहंदा त हुन टाइम पास कीअं कनि, त उन्हनि खे उनखां मां पुछियो हिकु भेरो त उहो चओ थो डगवाणी मूंखे हिन गोबिंद बालिया किताब वणंदा आहिनि, मूंखे पोपटी राणे जा किताब वणंदा आहिनि, मूंखे सुंदरी उधमचंदाणी जा किताब वणंदा आहिनि। उहो ठेठि सिंधी हो, अरबी सिंधी ॻाल्हाईंदो हुयो, त हुनखे किताब जो ॾाढो शौक़ु हुयो। इन करे जेके बि वॾियूं संस्थाऊं थियूं, अखिल भारत सिंधी ॿोली सभा, सिंधलाजी हुजे, सिंधु सर्किल, उनखे दादा मूजमल जी ज़बरदस्त मदद हुई। न सिर्फ़ु पंहिंजी मदद हुई, पंहिंजे सभिनी दोस्तनि खां बि मदद वठाए ॾींदो हुयो। हाणे ॿार सिंधीअ में एडुकेशन ई नथा वठनि। सिंधी ॿार ज़रे घटि जेके आहिनि उहे अंग्रेज़ी मीडियम में था पढ़नि ऐं कहिड़े भारत जे कहिड़े कुंड में एट प्रेज़ेंट किथे बि सिंधी स्कूल ई न बचियो आहे, हिकु बि सिंधी स्कूल आहे। ऐं उल्हासनगर में बि जेके 2-3 स्कूल हलनि पिया था उहे बि बंदि थियण ते कगार ते आहिनि। हाणे जेका गवर्नमेंट जी न्यू पॉलिसी आई आहे त उन में शायदि सॼो असांजो सुधारो थिए, भई जेको 5 दर्जे ताईं कंपलसरी भई पंहिंजी मातृभाषा में भई सिखिणो आहे त उहो शायदि करे। ॿियो असांखे नुक़सानु इहो बि कयो आहे, नौजवान मुंहिंजी पिया आहिनि त भई अरबी में पढ़ूं या देवनागरी में पढ़ूं। हाणे देश में हले थी देवनागरी, अरबी हिते हले ई नथी, त इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। असां अञा ताईं जेके जूना माण्हू आहिनि, सिंध वर्की आहिनि, उन्हनि खे पंहिंजे सिंधी क़ौम ऐं सिंधी भाषा जे लाइ ॾाढो प्यारु आहे। हिन करे उहे लखे करोड़ रुपया ख़र्च करण लाइ तयारु आहिनि, हाणे बि आहे। असांजो जगदीश लछाणी आहे दुबईअ मां, मदद करण लाइ तयारु आहे। असांजो चंद्र बगदाणी जेको आहे असांजे मूजमल जो सुपुत्र आहे, ज़बरदस्त मदद करे रहियो आहे। जिते बि सिंधी प्रोग्राम थियनि था, सिंधियत खे वधाइण लाइ, सिंधी भाषा खे वधाइण जे लाइ जाम कमु कनि पिया था। मुख्य ध्येय जेको सिंधु सर्किल जो खुलण जो हुयो या सिंधु सर्किल चाहे थी, उहो हुयो टू प्रोमोट एंड प्रिज़र्व सिंधी कल्चर, जंहिंमें असांखे फाइन आर्ट एंड कल्चर बि अची वञे थो। तंहिं करे हिते जेके बि ग्रुप्स आहिनि या असांजे सिंधु सर्किल में ग्रुप्स आहिनि, ड्रामा ग्रुप्स आहिनि, संगीत ग्रुप्स आहिनि, सिंधी चौकियूं थींदियूं आहिनि, अदबी बैठकूं थींदियूं आहिनि, कविता जी पाठ थींदा आहिनि। असां सिंधी ॾिण वार हिते मल्हाईंदा आहियूं। जेके बि सिंधी ॾिण वार आहिनि, जाम कुझु ॾींदी आहे ॿारनि खे, जीअं पॉकेट ख़र्ची बि मिले, उन्हनि खे एजुकेशन में बि जाम मदद कंदी आहे। ऐं असांजे किताब बि जेका आहे उहा लाइब्रेरी जेका आहे एजुकेशन जी सॼे थाणा डिस्ट्रिक्ट में वॾे में वॾी आहे। असांजी विडोज़ खे राशन जेको आहे 650 विडोज़ खे एट प्रेज़ेंट सर्किल जे पारां राशन ॾिनो वेंदो आहे। 650 इहो तमामु वॾे में वॾी सॼे असांजे सिंधी क़ौम जे यानी ग़रीबनि खे मदद आहे। उनखां सवाइ हिते योगा क्लास आहिनि, सिहत जे लाइ योगा क्लास लेडीज़ लाइ अलॻि, जेंट्स लाइ अलॻि आहिनि। जिम आहिनि, लेडीज़ जिम अलॻि आहे, जेंट्स जिम अलॻि आहे। ऐं हिते वर्कशॉप हलंदो आहे, सिंधी वर्कशॉप हलंदो आहे। असांजो हाणे मुख्य ध्येय जेको अॻियां जो आहे, असां भई सिंधु फाइन एंड आर्ट कल्चर अकाडमी खोलण था चाहियूं, जंहिंजो असां पायो त विधो आहे, जिते असांजो घटि में घटि 50 लख रुपया ख़र्चु थी वियो आहे, पर असांखे अञा घटि में घटि 5 करोड़ रुपया खपनि। जीअं फिल्म इंस्टीट्यूट ऑफ पुणे हुयो, सिंधी जेको असांजो जेको वरसो आहे, सिंधी जेको कल्चर आहे, सिंधी जेको गायन आहे, सिंधी जेको वॼाइण आहे, सिंधी जेको साज़ आहे, सिंधी जेको लिटरेचर आहे, उनखे असां हिते
यानी संभाले करे रखण था चाहियूं, पर उन लाइ जाम पैसा खपनि। सिंधी म्यूज़ियम खोलण था चाहियूं, उन लाइ असांखे जाम पैसा खपनि। गवर्नमेंट वटां असांखे अॼु ॾींहं ताईं का बि मदद न मिली आहे अनफॉर्चुनेटली। ऐं थी सघे थो शायदि असां बि ओतिरी कोशिशि न वरिती आहे, पर मूंखे लॻे थो त असांजा जेके सिंधुवर्की माण्हू आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि करणी पवंदी। बेटर इहे ई आहे त असां गवर्नमेंट खे घटि ॾियारियूं, पंहिंजे पेर ते भाड़ियूं, ऐं इन पेर ते भाड़ण करे अॼु हीअ संस्था जेका आहे सॼे हिंदुस्तान में वॾे वॾी संस्था आहे सिंधियुनि जी, वॾे वॾी थी आहे। त पंहिंजे पाण ते भाड़ण जो इहो असांखे नतीजो मिलियो आहे। त इहो चवणु भई गवर्नमेंट ॾिनी त असां कमु कंदासीं, न त न कंदासीं। पर गवर्नमेंट जेकॾहिं तमामु वॾे नमूने सां जेकॾहिं कुझु वधाइणो आहे त उन में गवर्नमेंट जे साथ बिना इहो पॉसिबल न आहे, या को कॉर्पोरेट बॉडी अचे उहा मदद करे त थी सघे थो। इहे कम जेके आहिनि सभु काठ कुटिया कम आहिनि। उन में यानी माण्हूअ खे थी सघे थो पब्लिसिटी मिले, पर थैंकफुल जॉब्स आहिनि। ऐं त इहे थैंकफुल जॉब करण लाइ तमामु थोरा माण्हू, ज़रूरी माण्हू जेके आहिनि उहे अॻियां अचनि था, पर आहिनि। ईअं न आहे भई ख़तमु थी वियो आहे, पर आहिनि, कनि पिया था ऐं हले पियो थो। पर फ्यूचर मूंखे लॻे थो पियो हिंदुस्तान में जेको आहे उन में भई एज़ अ सिंधी भई थी करे असां न यानी कुझु वधीक तरक़ी करे सघंदासीं, छाकाणि त असांखे पंहिंजी ज़मीन कान्हे। जंहिं क़ौम खे पंहिंजी ज़मीन कान्हे, असां हिकिड़ो सुहिणा गुल हवा में आहियूं। जेसि ताईं ज़मीन नथी मिले उनजो उसरणु ॾाढो ॾुखियो आहे। पर हाणे जीअं डिजिटलाइज़ जो ज़मानो अची वियो आहे त दुनिया सॼी गॾिजी वई आहे। तंहिं करे हाणे इहो ई बचियो आहे त असां सभु सिंधी जेके आहियूं दुनिया जा डिजिटलाइज़ नमूने सां पाण में गॾिजी वञूं त घटि में घटि भई हिकिड़ी क़ौम मज़बूत थिए। थी सघे थो सिंध वरी सॼो हिंद में अची वञे त उहो पॉसिबल आहे। बाक़ी हाणे सिंध में हिंद ठाहिण जा असां ख़्वाब त ॾिसूं था, पर हाणे असांजी बि उमिरि वॾी थी चुकी आहे। कोशिशूं जाम कयूं सभिनी, पर हाणे नतीजो असां जॾहिं उहो स्ट्रॉंग नथो पियो निकिरे। असां सिंधियुनि में थोरी निराशाइप अची वई आहे। त मां सिंधियुनि खे हिकिड़ी अपील बि कंदुसि अॼु त भई हिंदुस्तान में डेमोक्रेसी आहे, असां 0.6% बि न आहियूं। 0.6% खे बि असां 0.001% बि वोटिंग नथा कयूं। असां पंहिंजी स्ट्रेंथ नथा ॾेखारियूं। हिकिड़ो सिंधु नगर आहे जिते सिंधी वधि में था रहनि, उते बि असां पंहिंजी स्ट्रेंथ ॾेखारण में, वोट करण में हार्डली 20% माण्हू सिंधी वोट करण था वञनि। त इहो तमामु निराशाजनक आहे। मां अपील थो करणु चाहियां त भई सिंधी वधि में वधि वोट कनि, जीअं उन पंहिंजे एग्ज़िस्टेंस खे ॾेखारे सघनि। ऐं जॾहिं सेंसस थिए थी पई तॾहिं बि पंहिंजो नालो लिखाइनि असां सिंधी आहियूं। त इन ॻाल्हि करण सां भई जेके नेशनल लीडर्स आहिनि उनखे पतो पवंदो भई सिंधी क़ौम बि आहे, उन्हनि खे बि असांखे अधिकार ॾियणु घुरिजे। असांखे अधिकार अञा ताईं न मिलिया आहिनि। जेके गवर्नमेंट प्रॉमिसिस कया अधिकार उहे असांखे न मिलिया आहिनि। इन करे असां 8th शेड्यूल में रिकग्नाइज़ेशन हुअण खां पोइ बि असां पुठिते पिया आहियूं, छाकाणि त हिन जी जवाबदारी गवर्नमेंट जी बि जवाबदारी आहे। असां हिकु जॻह ते न रहियूं, तंहिं करे असां स्कूल कॉलेज भई सिंधीअ में पढ़ायूं, इहो ॾाढो मुश्किल आहे। इहो पॉसिबल थोरो ॾुखियो आहे। तंहिं करे गवर्नमेंट जो कमु आहे, छाकाणि त को बि प्राइवेट नमूने सां सिंधियत खे वधाए न सघंदो। हिकिड़ो बि सिंधी स्कूल कान्हे, हिकिड़ो बि स्कूल सिंधी कान्हे जेको गवर्नमेंट जे पारां हलंदो हुजे। जॾहिं उल्हासनगर में न, सॼे हिंदुस्तान में त आहे ई कान। उल्हासनगर में हिकिड़ो बि सिंधी स्कूल कान्हे। जेके स्कूलनि में पाण 7 8 ते पढ़ाए उहे बि बंदि थियण ते कगार ते आहिनि। त हाणे सिर्फ़ु इहो ई बचियो आहे भई सिंधी विषय करे कयो वञे। उहो बि घणे ॿाहिरि डिस्करेज थो कयो वञे, ॿाहिरि डिस्करेज था कनि भई खणी करे कहिड़ो फ़ाइदो थी, छा कंदे। तंहिं करे भली संस्कृत खण, जर्मनी खण, फ्रेंच खण, उहो थो कयो वञे। असां पाण ई सिंधी पंहिंजे पेर ते कुहाड़ो था हणूं त ॿियनि खे छाजो ॾोह ॾियूं। त बहितर इहो ई थींदो जेकॾहिं असां सिंधियुनि खे पंहिंजो वजूद क़ाइमु रखिणो आहे। वजूद, मां चवंदुसि अखर वजूद क़ाइमु रखिणो आहे त उन्हनि खे पंहिंजी भाषा खे वैल्यू ॾियणो ई पवंदो। पोइ टुटी फुटी ॻाल्हाइनि, टुटी फुटी सिखनि, पोइ भली उहो देवनागरीअ में लिखनि, रोमन में लिखनि, कंहिंमें बि लिखनि, पर उहो लिखनि ऐं सोचनि। छाकाणि जेका बि क़ौम में जेको ॼमे थो उन क़ौम में ई वधि में तरक़ी करे सघे थो पियो। तंहिं करे इहो सोचणु त भई मां अंग्रेज़ थी करे वॾो भई कुझु तरक़ी कंदुसि, इहा न आहे। राम जेठमलाणी, लाल कृष्ण आडवाणी, मां बि त सॼो सीनियर साइंटिस्ट थी करे रहियो आहियां। पोइ मूंखे सिंधी सुठी अचे थी न, मां सिंधीअ में पढ़ियो आहियां। त पोइ इहे चवणु भई सिंधी पढ़ण सां भई असांजो नुक़सानु थींदो, इहो ग़लति नोशन जेको विहारियो वियो आहे, महिरबानी करे उन नोशन खां ॿाहिरि अचनि।
ॿार खे नंढे हूंदे पंहिंजी मदर टंग में जेकॾहिं सिखंदो त उनजे लाइ फ़ाइदो आहे। सिंधू जो सर्किल छा आहे, हिकिड़ी डेमोक्रेटिक प्रोसेस ते बीठल आहे। असांजी इलेक्शन सिस्टम आहे, तंहिं करे हीअ संस्था बंदि न थींदी, हीअ संस्था हलंदी। 62 साल संस्था हली आहे न, हिकिड़े अकेले जे करे थोरी आहे। त असां सिंधियुनि जी इज़त सिंधियुनि में ई रहंदी। अॼु जेकॾहिं इज़त लाल कृष्ण आडवाणी खे मिले थी त वधि में वधि हुनखे सिंधी इज़त ॾींदा आहिनि। भली उहो भली नेशनल लीडर हो, पर हुनखे इज़त ॾींदड़ घणे में घणा सिंधी आहिनि। इहो मां दावे सां थो चवां।